जेका किरम सां सुखनि जे ॾियण वारे सुखमनी जो पद हली रहियो आहे। अॼु 59 पद आहे। असां प्रेम सां सरवण करके पाण में चवायूं, हृदय में धारण कयूं। सतनाम सत श्री अकाल। ब्रह्म ज्ञानी सगल कीरीना, ब्रह्म ज्ञानी सगल कीरीना, ब्रह्म ज्ञानी सगल कीरीना, ब्रह्म ज्ञानी सगल कीरीना, आत्म रस ब्रह्म ज्ञानी तीना, आत्म रस ब्रह्म ज्ञानी तीना, श्री राम राम हरे राम राम हरे राम राम बोलो राम राम। हो आत्म रस ब्रह्म ज्ञानी तीना, आत्म रस ब्रह्म ज्ञानी तीना, ब्रह्म ज्ञानी सगल कीरीना, ब्रह्म ज्ञानी सगल कीरीना, ब्रह्म ज्ञानी सब ऊपर मैया, ब्रह्म ज्ञानी सब ऊपर मैया, ओ ब्रह्म ज्ञानी की सब ऊपर मैया, ब्रह्म ज्ञानी सब ऊपर मैया, ओ ब्रह्म ज्ञानी ते कछु बुरा न भया, ब्रह्म ज्ञानी ते कुछ बुरा न भया, ब्रह्म ज्ञानी ते कछु बुरा न भया, ब्रह्म ज्ञानी ते कुछ बुरा न भया, श्री राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम राम। हा ब्रह्म ज्ञानी ते कछु बुरा न भैया, ब्रह्म ज्ञानी ते कुछ बुरा न भैया, ब्रह्म ज्ञानी सदा समुदर से, ब्रह्म ज्ञानी सदा समुदर से, ओ ब्रह्म ज्ञानी सदा समुदर से, ब्रह्म ज्ञानी सदा समुदर से, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी। श्री राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम राम। ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी, ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी, ब्रह्म ज्ञानी बंधन ते मुक्ता, 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 ब्रह्म ज्ञानी की निर्मल जुगता, ब्रह्म ज्ञानी की निर्मल जुगता, श्री राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम राम श्री राम राम श्री राम राम। ब्रह्म ज्ञानी की निर्मल जुगता, ब्रह्म ज्ञानी की निर्मल जुगता, ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, हाँ ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, श्री राम राम श्री राम राम। नानक ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ध्यान, नानक ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ध्यान,
अमृत प्रभु नाम, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, 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 सुख मनी सुखमृत प्रभु नाम, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। श्री राम श्री राम ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, नानक ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ध्यान। श्री राम। प्रभु कृपा करे असां पंहिंजी वास्तविकता खे सुञाणो। टीवियुनि जे ख़बरनि ते, रेडियोनि जे ख़बरनि ते, अख़बारनि जे लिखत ते असांखे चङा परसेंट विश्वास ॼमी थो वञे और उन्हनि हवालनि ते वेही करके वांदकाई में वीचार गोष्ठियूं बि कयूं था, हिक ॿिए सां तक़ाज़ा बि कयूं था। श्री राम। पर हिन भगवान जे वचननि ते कॾहिं वेही करे वीचार गोष्ठी असां कयूं, उन्हनि जे वचननि खे वेही मन सां मंथन कयूं, प्रभु कृपा करे भगवान पंहिंजे मुख सां गीता में चई छॾियो, अर्जुन उन जे पुछण ते भगवान तूं छो थो कर्म करें, तोखे करण जी छा ज़रूरत आहे? चए थो वाकई अर्जुन प्रेम जा जेके नारायणी चोलो आहिनि, जिन खे मां पंहिंजे स्वरूप जहिड़ो पंहिंजो बप ॾिनो आहे, पंहिंजो रूप ॾिनो आहे, पंहिंजी लक्ष्मी जहिड़ो रूप स्त्री खे ॾिनो आहे और पंहिंजो रूप पुरुष खे ॾिनो आहे। मां न कंदुमि त हे मूंखे ॾिसी हे बि पथ भ्रष्ट थी वेंदा, इहा मुंहिंजी गिलानी आहे। श्री राम। इन जे लाइ मां कयां थो त हे बि ॾिसी करके कनि। पंहिंजो रूप भगवान पंहिंजे मुंहं सां असांखे चए थो, ओहो असां कहिड़ी अज्ञानता में धक्का खाई रहिया आहियूं, अलाए पाण खे छा छा समझी रहिया आहियूं, काथे वञी रहिया आहियूं, केतिरी केतिरी गुलामी करे रहिया आहियूं, केतिरा केतिरा मंगता बणिजी विया आहियूं। जंहिं जनम ॾिनो आहे उन पंहिंजे प्यारनि जे मुख मां जेका वाणी निकिती आहे, प्रभु जे प्यारनि जे अनुभव में जेका प्रगट थी आहे, धर्म ग्रंथ बणिया, उन्हनि ईअं चई छॾियो, पहले दिते रिज़्क़ो पाहा और पिछे दिते जंतो पाहा। पहिरियों साईं रिज़्क़ पैदा कयो आहे असांजो, पोइ जंत पैदा कयो अथई। पर साईं जी महिरबानी घणी थो मने, पर कलयुग अची वियो आहे, मग़रिबी दिशा अची वई आहे, 15 ना असांजे हेॾों वठी हेॾों वठी हेॾों वठी जीअं घणो धन गॾु कयो ऐं पोइ असांखे माया मिलंदी। बाबा मुंहिंजा साईं जा प्यारो, धंधो धन ॾियण जो माध्यम आहे। श्री राम। दो राय नाहे, पर धंधो ही सिर्फ़ धन ॾिया त धंधे हलदे धंधा बंदि छो थी विया, कारखाना हलदे हलदे बंदि छो थी विया, फैक्ट्रियूं हलदे हलदे बंदि छो थी वयूं, मज़ूर साॻा बीठा आहिनि, कमु हले थो, विकिरो कोन्हे। श्री राम। बठा हलदे बंदि थी विया, छा आहे? स्टॉक रखियो आहे, बठा आहिनि, मज़ूर आहिनि, मालिक वेठो आहे, बठो नथो हले। इन करे सोच में आया आहियूं असां। राम राम। ये बैंकनि जा तरीक़ा, ये सभु अंग्रेज़ी तरीक़ा, हेॾो वठो, हीअं लोन वठो, हे कयो, हीअं फैक्ट्रियूं कढो, कॾहिं हेॾो होॾो वठी करके नसीब असांजो न वधियो, ठकाव थी वियो।
राम मुंहिंजा प्यारा कुछ साईं ते भाड़ियो असांजो साईं रोज़ी लिखी छॾी आहे भरोसो रखी करके थोरे खटे घणी बरकत में पऊं असां श्री राम प्रभु कीअं न ॾींदो और धंधे करण सां गॾु जेको धन वधण जो माध्यम आहे उहो धर्म आहे असां दुकान कढण सां अॻ में रखूं असांखे 10 पैसो कढणो आहे 20 पैसो धन जो कढणो आहे ॾिसो ख़ुदा कीअं नथो मोकिले इहो ठपो अलाए कंहिंजे लाइ आहे बाक़ी मां हेॾो होॾो वठी करे वॾो दुकान कढां जीअं हुनजो शाही दुकान आहे मूंखे ओॾी कमाई थिए बसि इन ख़्याल में भाग ॾे लफ़्ज़ विसरी थो वञे धन ॾे लफ़्ज़ यादि थो अचे हरे राम राम भुल न खाऊं मुंहिंजा प्यारा साईं ते भरोसो रखूं असां थोड़ी में ई पंहिंजो कंदा अचूं असांखे ॾियणो हूंदो त भॻवानु पिड़ी मां ॾेई करके असांखे शाह बणाए छॾींदो हरे राम राम प्यारो रेलूमल मूंखे ॿुधाए पियो शर्मा होटल आहे साम्हूं लखनऊ स्टेशन जे साम्हूं चए पियो साईं 65 में जॾहिं तव्हां आया इनखे पिड़ी हुई पान जी पिड़ी मां 3 मंज़िली बिल्डिंग शर्मा जी ठही बीठी आहे साम्हूं सॼी बिल्डिंग स्टेशन जे साम्हूं सॼी जी सॼी श्री राम बाबा साईं ॾियण ते पए तव्हांजो नसीब जेकी आहे खणी वञो कुझु सत्संग मां भितियुनि जे लाइ नथो ॻाल्हायां प्रशन शंका आहे त कयो मांसां भाई तूं इहो न ॻाल्हाए वठ न कयो घणी थोड़ी में करण कयो पंहिंजो पाण वधंदो जेकी तव्हांजो नसीब आहे मिलंदो जंहिंमहिल हुनजा ठकाव लॻनि था उहे साॻा अचनि था तकलीफ़ थी थिए पई भाई तूं इहो कमु छो कयो एॾो छो वरिते इहो ई चकर न हिक ॿिए खे ॾिसी करके दुख थो अचे उन महिल जो कष्ट ॾिसी करके रोइणो थो पए हाणे उहा उनजी भुल कीअं सुधरजे जेकी ॻाल्हाइजे थो कंहिंजे लाइ ॻाल्हाइजे थो इहा ॻाल्हि सम्झो थोपण वारी ॻाल्हि न आहे सम्झण वारी ॻाल्हि आहे श्री राम राम ॿियनि ते न भाड़ियो प्रभु ते भाड़ियो उनखे यादि कयो ऐं गॾोगॾु धंधे करण सां पहिरियों धर्म जो हिसो रखो जेको तव्हांखे वाध ॾियणु शुरू कंदो भॻवानु चए थो धंधो कढियो अथऊं धर्म जो हिसो कढियो अथऊं मां हिननि खे ॾियां असांजे हुकमनि ते न हलंदासीं जेकी आहे पंहिंजे लाइ अंश आहे त हिकु ॾींहुं ठका बि निकिरंदा न बिल्डिंगां नीलामनि ते विकिरजी पयूं आहिनि किरोड़नि जा खावंदो आहे जंहिंजो अलाए छा छा हुयो अॼु हुनजूं जायूं विकिरो थींदियूं पयूं श्री राम मुंहिंजा प्यारा ब्रह्म जो ज्ञान ईअं न सम्झो हे संतनि जे लाइ आहे संत करत आप समान साध संगत में आयो सभु संतनि जा रूप आयो श्री राम संत जे संग में असां सम्झूं असांजो नओं जनम थियो चोर डुकंदो संत जे दर में गुरु नानक शाह जे दर ते पहुतो आहे हरे राम राम साहिबनि जो जनम ॾींहुं हली रहियो आहे ॿियनि जी चोरी करके साध संगत में बि अचे पर साहिबनि खे मथो टेके साहिबनि चयसि आइए मेरे साईं वेह अची जेका घड़ी वेह पर कम इहो बि करे हरे राम राम पर चोरी कंहिंजी करके साहिबनि जे ई बनी जी हिकिड़े ॿिए जी बनी जी चोरी कयईं हरे राम राम संत त ईअं सम्झंदा हुनखे घुर्जा तॾहिं थो खणे न संत चोरी वारे खे चोर न चवंदा कीअं घुर्ज अथसि तॾहिं न जेतिरो खणी थो वञे एतिरो असांखां घुरे आशा त असां किथे ॾेई सघूं असां तॾहिं हुन इहो माध्यम बणायो श्री राम हिकिड़े भेरे ॿिए जी बनी जी चोरी कयईं ऐं साहिबनि जे शरण आयो पुलिस कढ लॻी हे सिधो अंदरि हलियो आयो पर उन ॾींहुं अची करके साहिबनि खे चयईं साईं मां चोरी करे आवां साहिबनि जेका चोरी करे ईंदो त साहिबनि खे कोन ॿुधाए होॾे अॻ में बख़्शियो पियो हो पर जॾहिं ॿिए जी चोरी करे आयो तॾहिं साहिबनि खे चयईं साईं मां चोरी करे आवां मुंहिंजे पुलिस कढा श्री राम वेही रहियो बचा वेही पुलिस पहुती चयो साईं चोर हितां हुआ चोर हिते किथे आहे हिते चोर न आहे
ननकाणे साहिब जी ॻाल्हि आहे। ननकाणे साहिब जो मालिक त राय बुलार हुयो, राय बुलार जे दिलनि जो मालिक गुरु नानक पातशाह हो। पुलिस खे ताक़त नहीं नानक जे चवण ते माण्हू खे पकड़े सघंदी आहे। श्री राम मोटी वई, सभिनी खे ख़बर हुई त राय बुलार केतिरो पातशाह खे मञींदड़। साहिबनि जो शब्द उहो ई जीअं अची मथो टेके ईअं त चई, पर आइए मेरे साईं त चई साईं मां चोर आहियां, मुंहिंजे पुलिस कंदा। चई रहिजी बसि उहो पुलिस जे हली वई, बचाव थी वियो। वरी ॿीहर उथी करके जे मथो टेके उहो चोरी जो ख़्यालु हुनजो छॾिजी वियो, चोर मां संत बणिजी वियो। श्री राम। संत त जेकी चवनि था उन करण लाइ तयार आहिनि, पर तूं उहा दिलि रखे। पाण जहिड़ो बणाइण लाइ संत तयार आहिनि, पर तूं दिलि रखे। इन लाइ संतनि सलूक ॾेई छॾियो, पारस और संत में बड़ो अंतरो जान, वो लोहा कंचन करे वो करत आप समान। श्री राम। हाणे असां चऊं ब्रह्म ज्ञानी ते, त उहो ब्रह्म वेदांत में परमात्मा जो नालो ब्रह्म रखियो वियो आहे। श्री राम। उनी ब्रह्म जो नालो आहे ओम, उनी ब्रह्म ते नालो रखियो ओम, और ओम जो अर्थ आहे सोहम। श्री राम। मुंहिंजा प्यारा, हाणे असां चऊं उन मों सॼी सृष्टि ठही आहे, उहा आत्मा ॿोले रही आहे। थोरो सम्झो हिन ॻाल्हि खे। उन सता जे आसरे असांजूं अखियूं ॾिसनि थियूं, कन ॿुधनि था, असां हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थियूं था, हिक ॿिए सां ॻाल्हाए करके हिक ॿिए में कननि सां ॻाल्हियूं करे असांजो मन हिक ॿिए सां ख़ुशि थिए थो। श्री राम। उन सता जे करे असां भाकुरे प्यार सां हिक ॿिए सां मिलूं था, आनंद वठूं था, इंद्रनि जा भोग भोगियूं था परमात्मा जे ॾिने खे। उन सता जे आसरे कर्ता बि मां, भगवान गीता में चयो शरीर ठाहींदड़ बि मां, और अंदरि वेही आत्मा जे रूप में भोगता बि मां। सभई नारायण चोलो आहियूं मुंहिंजा प्यारा, त असां थोरो सम्झूं त पर हाणे जिन सम्झो आहे उन्हनि पुरुषनि जी वृत्ति कहिड़ी हुजणु घुरिजे। ईअं भाइण सां मां अहंकारी थी वञा, ख़ुदा जो रूप आहियां, ॿिए खे ख़ुदा ई न ॾिसां, परम भुल, वॾे में वॾो पाप। जिन इन तत्व ज्ञान खे सम्झो और चढ़िया, त उहे किरी बि एतिरा पिया, उनजी बि हिस्ट्रियूं असां वटि आहिनि। श्री राम। पाण में ब्रह्म ॾिसणो, पर साम्हूं वारे में न। उन्हनि पुरुषनि जी वृत्ति कीअं रहंदी, हिते साहिबनि उहा दर्शाई आहे। मुंहिंजा प्यारा, पहिरियों ब्रह्म ज्ञान खे प्राप्त कर। ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, नानक ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ध्यान। श्री राम। तन जी खोराक खाधो आहे, पर मन जी खोराक ज्ञान आहे। मन जी खोराक, जंहिंखे सिंधी में ॼाण चऊं, उनखे हिंदी में ज्ञान चवनि। मन असांजो ख़ाली न रहंदो, चवंदो हिन सां ॻाल्हायां, ॿियो माण्हू न आहे त रेडियो खे ॿुधां वेही, अख़बार पढ़ा वेही, किताब पढ़ा वेही। श्री राम। न त गुज़री पियो चिंतन कंदो, पंहिंजो मन सां कंहिंसां न कंहिंसां पियो ॻाल्हाईंदो। मन ॼाण प्राप्त करण लाइ मन जी खोराक ज्ञान आहे, पर अड़े ॿिए ज्ञान भरण खां मन कारो पियो करे, मन गंदो पियो करे, तंहिंखां ब्रह्म जो ज्ञान पढ़ना। ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, बसि ज्ञान जो भोजन। मां केरु आहियां, मां केरु आहियां, मूंखे छा करिणो आहे, मूंखे छा करिणो आहे। मां ईश्वर जो रूप आहियां, मूंखे ईश्वर जा गुण हृदय में धारण करणा आहिनि। जीअं ईश्वर दयालु आहे, मूंखे ॿियनि जे मथां दया करणी आहे। जीअं ईश्वर कृपालु आहे, मूंखे ॿिए जे मथां कृपा करणी आहे। श्री राम। जीअं ईश्वर दीन दयाल आहे, तीअं मूंखे दीननि जो दयाल बणजणो आहे, दीननि ते सहायता करणी आहे। बसि इहे अंश असां में, मां जॾहिं ब्रह्म खे सम्झंदुमि तॾहिं मां में ईश्वर जा गुण प्रगट थींदा, और उहो करे सभु को मूंखे उन रूप सां ॾिसंदो। जंहिंजे मथां जेको सहायता करे थो, उन जे लाइ उहो भॻवानु आहे। तव्हां उन खां पुछो, भाई मुंहिंजे लाइ त सभु कुझु आहे। श्री राम। संतनि में जेके गुण प्रगट थी करके प्रगट कनि था, जिन जिन खे उन्हनि जो सभु कुझु मिले थो, तव्हां उन्हनि खां पुछो, वञी चवंदा मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, ॿियो कहिड़ो भॻवानु आहे। हरे राम राम। मुंहिंजा प्यारा, तव्हां काई बि खोट कान ईंदी, ड्रिजो न, वसी कयो। गुरु नानक ॾेखारियो, जीअं लुटाईंदो वियो तीअं धन काॾो ईंदो वियो, जीअं लुटाईंदो वियो पिछाड़ी बैलेंस मथे। हरे राम राम। हेॾो सारो नफ़ो निकितो पिया, सॼे शहर में आङुरियूं लॻी पयूं आहिनि,
गुरु नानक कंहिंखे ख़ाली नथो मोटाए। ओहो, मां सालनि खां चवंदो आहियां, पर कोई दिलेर ईअं पैदा नथो थिए जेको चए साईं जेकी बि ग़रीबी जो कार्य कयो तव्हां मूंखे हुकुम कयो। मां हिते नथो ॾिसां जेको पैदा थी चए। हे राम राम। अड़े मूं सुवाल ते शायदि मां लख घुरांसि, 10,000 वठांसि, 10 वठांसि, 1 वठांसि। जॾहिं मालिक बणाईंदो त मूंखे सॼो सोचणो पवंदो न वठण जे लाइ, पर अहिड़ो कोई दिलेर कोन्हे जेको पैदा थिए। श्री राम। अड़ियुनि जो फल त उन ॾे मोटींदो न, मुंहिंजो त विच में हथ जस थींदो न। संत घाटो ॾेवाईंदा तोखे, संत तोखे दुखियो बुखियो रखंदा, संत तुंहिंजे लाइ सोचे करे पोइ ॿिए खे ॾींदा, पर दिलेर कोई पैदा नथो थिए। अरमान आहे। श्री राम। संत पाण त बणिया बीठा आहिनि बाबा, तॾहिं बणवा पिया, न कंहिंखां मंगनि था। अखियुनि जो नज़ारो ॾिसण खां पोइ बि असांजो मन मज़बूत नथो थिए, सम्झ में नथो अचे। श्री राम। ख्यास थो अचे तव्हांजे लाइ। ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ज्ञान, नानक ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ध्यान। उन्हनि जो ब्रह्म जो ई ध्यानु रहे थो। श्री राम। मां उहो आहियां, मां उहो आहियां। पोइ उहो पुरुष कंहिंखे दुखाईंदो, कंहिंखे ॿियो सम्झंदो, उन पुरुषनि जी वृत्ति इहा रहंदी। असां इहा ॻाल्हि हाणे ध्यान में आणियूं, बसि थोरे में अर्थ करे। श्री राम। ब्रह्म ज्ञानी सगल की रीना, सभिनी जी धूड़। उहो पंहिंजे ई ध्यान में रहंदो, बसि न कोई पंहिंजो न परायो। जॾहिं कोई पाण ॻाल्हाईंदो, पाण खे पंहिंजी कामना ई कान्हे, ॻाल्हाईंदो हथ जोड़ी वाट। आत्म रस ब्रह्म ज्ञानी चीना, जेको आत्म राम रस में भिगो पियो हूंदो, उनजी बसि उहो दासन दास बि चवाईंदो, मंदा जाने आप खां और भला संसार। श्री राम। हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, उनजी वृत्ति इहा बनबी ब्रह्म ज्ञान में। आत्म रस ब्रह्म ज्ञानी चीना, आत्मा जो रस पिया वठंदा। श्री राम। ब्रह्म ज्ञानी की सभु ऊपर मैया, सभिनी जे मथां पंहिंजी माया मिन्स दया, सभिनी जे मथां करुणा, सभिनी जे मथां कृपा रहंदी। ब्रह्म ज्ञानी ते कच्छ बुरा न भया, ब्रह्म ज्ञानी मां कुझु बि ॿिए जे लाइ बुरो न थींदो। श्री राम। ब्रह्म ज्ञानी सदा समदर्शी, सभ में मां आहियां, सभु मुंहिंजो रूप आहिनि। जेको साईं मां में वसे थो उहो ई सभ में आहे। श्री राम। ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी हो, जाॾे बि ब्रह्म ज्ञानी दृष्टि खणंदो अमृत बरसाईंदो। सभु मुंहिंजा रूप आहिनि, सभु मुंहिंजा रूप आहिनि, मां सभिनी जो आहियां, सभु मुंहिंजा आहिनि। श्री राम। ब्रह्म ज्ञानी की दृष्टि अमृत बरसी, ब्रह्म ज्ञानी बंधन ते मुक्ता। चाह ई नाहे बंधन छाजो, कामना ई बंधन में वेहदी, कामना ई नाहे। उन अमृत पंहिंजे रस में, आत्मा जे रस में समायल आहिनि, ब्रह्म ज्ञान जे ध्यान में समायल आहिनि। बंधन ते मुक्ता ब्रह्म ज्ञानी की निर्मल युक्ता, उनजी जेको हलण जो ढंग हूंदो, जंहिंखे सिंधी में ढंग चइबो आहे और हिंदी में युक्ति चइबो आहे, उनजी युक्ति निर्मल युक्ति रहंदी। श्री राम। निर्मल युक्ति, मल सां मिलियल न, मल सां मिलियल माना स्वार्थ सां मिलियल, मल सां मिलियल माना उनजी स्वार्थी मेल नाहे कंहिं सां बि, प्रेम जो मेल, सभु कंहिं सां प्रेम जो मेल। श्री राम। निर्मल युक्ता, बसि त पहिरियों बेस जेको आहे ब्रह्म ज्ञानी का भोजन ज्ञान, नानक ब्रह्म ज्ञानी का ब्रह्म ध्यान। जिन ब्रह्म खे पंहिंजो भोजन बणायो आहे, माना मन सां उन ब्रह्म जो खाधो खाई करके उन ॼाण खे प्राप्त करे पंहिंजे सुरत में, पंहिंजे बुद्धि में, श्री राम, उन ध्यान में जुड़िया रहनि था, उन पुरुषनि जी वृत्ति बनंदी। जाइज़ आहे असां सभु ब्रह्म ज्ञानी बणिजूं, तॾहिं असांजो चरित्र ठहे। असां पाण ब्रह्म ज्ञानी बणियासीं, पर ॿाहिरि उहो रूप न वरितोसीं। केरु असांखे ब्रह्म ज्ञानी चवंदो? व्यवहार शुद्धि ही परमार्थ सिद्धि है। हिन परमार्थ में अची असां इहो ज्ञान प्राप्त कयोसीं त असां उन साईं जा रूप आहियूं, असां साईं जी अंश आहियूं। श्री राम। पर उहो जॾहिं व्यवहार में उतारींदासीं तॾहिं ॿिए खे प्रेरणा मिलंदी न, उहो बि असां वांगुरु बणिबो। पको ई कचे खे पको कंदो न। श्री राम राम। बसि इन अखरनि सां मुंहिंजा प्यारा, असांखे सुखी थियणो आहे, हमेशह प्रसन्नचित रहणो आहे, जीवन सफलो बणाइणो आहे, इन्हनि गुरनि जी वाणी ते हलणो आहे, कॾहिं असां दुखी न थींदासीं। अॻिले गुज़िरियल दौरे मां कुझु अहिड़ी प्रेरणा थी।
तो 99 जो हे साल सदी जो आख़िरी साल पूरो आश्रम ते रहण थींदो। मां हथ जोड़ी वेनती रखदुमि जिन जा भी मथे साल जा प्रोग्राम मनायल आहिनि या टिपा लिखायल आहिनि वधीक वरी चवण जी कोशिश न कंदा, बाक़ी मतां मोट में न करण जो शब्द न चवणो पए। उन में भी असां सां गॾु सभिनी जी भलाई रहंदी, कोई अनुष्ठान रहंदो, एतिरी वेनती मुंहिंजी स्वीकार कंदा। हाणे प्रेम सां धनी मल्हायां। न नए साल जो कॾहिं प्रोग्राम कंहिं मनाइण जो एॾो कंहिं प्यारे जो प्यार हूंदो कोई बि असांजे तरफ़ां हली सघंदो, वरना पंहिंजो रहण आश्रम ते थींदो। श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय सतगुरु वसण घोट की जय, सतगुरु साईं खोताराम साहिब की जय, साईं सदरामदास साहिब की जय, अमर शहीद साईं कौराम साहिब की जय, सखी बाबा हज़ाराम साहिब की जय, बाबा अरदास राम साहिब की जय, सर्व संतन महात्माओं की जय, सर्व संतन को पैरी पै साधु आयो